बलोचिस्तान हाई कोर्ट के चीफ जस्टिस नईम अख्तर अफगान के सुप्रीम कोर्ट जो जज बनाने की मंजूरी। सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस काजी फायद ईसा की सदारत हेठि जुडिशियल कमीशन जो इजलास। जुडिशियल कमीशन जस्टिस शहजाद अहमद मलिक के लाहौर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस बनाने की भी मंजूरी ॾेई छॾी। जुडिशियल कमीशन ॿिन्ही नालनि जी मंजूरी ॾींदे मामलो पार्लियामानी कमेटी खे उमाणे छॾियो। नून लीग के सदर शहबाज शरीफ चयो आहे त मुल्क के पेश ईंदड़ चैलेंजेस जो मुक़ाबलो गॾियल इतिहाद सां ई करे सघिजे थो। मुल्क कंहिं बि ॾफेड़ जी सट नथो सही सघे, सभिनी खे गॾिजी वेहणो पवंदो। मुल्क खे माशी तौर ते सघारो करणु संदसि पहिरीं तरजीह आहे। ख़िदमत दयानत ऐं महिनत जी रिवायत सां अॻिते वधी अवाम जी ख़िदमत कई वेंदी। पंजाब असेंबली जो इजलास शुरू। नून लीग पारां वॾ वज़ारत जे नामज़द उम्मीदवार मरियम नवाज़ समेत चूंडियल असेंबली मेंबर ऐवान में मौजूद। इजलास में नवां चूंडिजी आयल असेंबली मेंबर हलफ़ खणंदा। स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड लाइ शेड्यूल जारी थियण जो इम्कान। नून लीग पारां मलिक अहमद खान खे पंजाब असेंबली जो स्पीकर बणाइण जो फ़ैसिलो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब MPA तौर हलफ़ खणंदी। मरियम औरंगज़ेब चयो आहे त पंजाब में ख़िदमत जो नओं दौर शुरू थींदो। महांगाई जो ख़ात्मो हाणे अवाम खे रिलीफ फराहम कयो वेंदो। पीपल्स पार्टी सिंध जे पार्लियामानी पार्टी जो इजलास अॼु बिलावल हाउस कराची में थींदो। इजलास में पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फरियाल टालपुर शरीक थींदा। आम चूंडुनि में चूंडिजी आयल MPAs शिरकत कंदा। इजलास में सिंध जे वॾे वज़ीर, सिंध असेंबली जे स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जे नालनि बाबति फ़ैसिलो कयो वेंदो। IMF पाकिस्तान जे नए चूंडियल हुकूमत सां गॾु कमु करण ते राज़िपो ज़ाहिर करे छॾियो। डायरेक्टर कम्युनिकेशन IMF जो मुआशी इस्तेहकाम में निगरान हुकूमत जे क़दमनि ते इत्मीनान जो इज़हार। जोली कुज़िक चवणु आहे त निगरान हुकूमत जे दौर में इख़्तियारनि मुआशी इस्तेहकाम खे बरक़रार रखियो। पाकिस्तान में माइक्रो इकनॉमिक इस्तेहकाम खे यकीनी बणाइण लाइ नई हुकूमत सां गॾु पॉलिसी ते कमु करण जी औसिड़ीअ में आहियूं। GDA खे एहतजाज करण बदिरां अवामी मैंडेट क़बूल करणु घुर्जे। जमात इस्लामी रुगो एहतजाज करण ई ॼाणे थी। मेयर कराची मुर्तज़ा वहाब चयो त ईंदड़ 3 सालनि ताईं कराची शहर जूं रोशनियूं बहाल थी वेंदियूं। अमन अमान जी सूरतहाल बहितर बणाई वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी नई सोच तहत कराची खे ख़ूबसूरत बणायो वेंदो। कुझु ॾींहंनि में जियालो सिंध जो वॾो वज़ीर हूंदो। मेयर जियालो अव्हां अॻियां मौजूदु आहे। मुर्तज़ा वहाब डिप्टी मेयर सलमान अब्दुल्ला मुराद सां गॾु लियाकताबाद में सेवरेज सिस्टम जे बहालीअ वारे मनसूबे जी पीढ़ जो पथर रखी छॾियो। कराची जे इलाइक़े कोरंगी बिलाल कॉलोनी में क़त्ल थियल मोरो वासण नीगिरी सनाख़ जो केस दाख़िल। मक़तूलनि जे पीउ जी फरियाद ते वाक़े जो केस दाख़िल कयो वियो। संदसि चवणु आहे त धीउ खे ज़्यादतीअ बाबति फाहो ॾेई क़त्ल कयो वियो आहे। SSP कोरंगी हसन सरदार नियाज़ी जो चवणु आहे त जांच में मक़तूल नीगिरीअ जे घर भातियुनि खे बि जांच में शामिल कयो वेंदो। वाक़े बाबति सबूत गॾु करे वरिता आहिनि। छोकिरीअ सां ज़्यादती करण बैदि ख़ुदकुशीअ जो रंग ॾियण जी कोशिशि कई वई आहे। रानीपुर जी पीरानी हवेली में तशद्दुद बाद बेदर्दी सां क़त्ल थियल नीगरी फातिमा फड़ो क़त्ल केस में जवाबदारनि ते फ़र्ज़ जुर्म लागू न थी सघियो। केस जी ॿुधणी 2 मार्च ताईं मुलतवी। पुलिस जवाबदार पीर असद शाह, फयाज़ शाह, बीबी हिना शाह ऐं इम्तियाज़ मीराती खे दहशतगर्दी टोड़ अदालत खैरपुर में पेश कयो। वकील मूजिब दहशतगर्दी टोड़ अदालत अॻूणे SHO अमीर चांग जो नालो केस में शामिल करण जो हुकुम ॾिनो हो। सिंध हाई कोर्ट पारां ॾिनल स्टे ऑर्डर सबबि जवाबदारनि ते फ़र्ज़ जुर्म लागू न थी सघियो आहे।
घोसपुर ऐं भर पासे वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ JUI जे सॾ ते शहर में शटर बंदि हड़ताल ऐं धरणो। शहरनपुर जे वधंदड़ वारदातुनि ख़िलाफ़ एहतिजाजी तौर कारोबार न खोलियो। JUI कारकुननि ऐं शहरनि इंडस हाईवे ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। कादरपुर भरसां ॻोठ जा मोहम्मद अली लखणवासी नौजवान पोरित कमद जे ट्रैक्टर ट्राली हेठां अची टीभाटी फोत। अमानुल्ला जाम पुल वेझो कमद जी मज़दूरीअ लाइ वियो हुयो। नौजवान जो लाश घर पहुचण ते कोहराम। अमेरिका जी ख़ानगी कंपनी चंड ते ख़लाई जहाज़ लाहे छॾियो, पर ॾही मीडिया मूजिबि 1972 खां पोइ चंड ते अपोलो जी लैंडिंग खां पोइ अमेरिका जो ही पहिरियों क़दम आहे। रोबोटिक ख़लाई जहाज़ हेविस्टन जी कंपनी उमाणियो ऐं उन जा सिग्नल मौसूल थी विया आहिनि।